बिल्कुल मारो क्यों है के मारे तो छोकरे के कने मारियो तार को मना करे तो यहाँ मारोगे कौन है तू बोला कौन है तू अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरिया HRJDO न्यूज़। यहाँ वज़ीर उनड़ हिक बेवस मां ऐं पीउ जूं पंहिंजे नौजवान पुट जे क़त्ल ते दाहूं। नंढो जानमंद बासर ज़मींदार तारक वारा तां बेगुनाह क़त्ल नौजवान लोणो मेघवाड़ जे बेवस पीउ जूं रड़ियूं कूकूं। असांखे त रोअण थो अचे हिन ग़रीब जूं दाहूं ॿुधी। ऐं वक़्त जा हुकुमरान हिन ग़रीब जे क़त्ल ते छो ख़ामोश आहिनि। तारीख़ शाहिद आहे त ज़ालिम ऐं हुन जो साथ ॾींदड़ घणो वक़्तु रही न सघंदा आहिनि। अहिड़े अमल ते ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन पारां मुकमल रिपोर्ट इख्तियारनि खे मोकिली वई आहे त जीअं हिन मिसकिननि सां इंसाफ़ थी सघे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।